ताज सोलंकी साहब असां सां हाणे गॾु आहिनि। चवनि पिया धी भाउ पप्पू शोर खे असांजा सलाम चइजो। अदा ताज अव्हांजा जेके सलाम आहिनि भाउ ताईं पहुची विया ऐं भाउ बि असां सां हाणे गॾु आहे पंहिंजे समूरे कुटुंब समेत। ऐं अॼु तव्हांजा जेके कलाम आहिनि उहे मूंखे कोन पिया मिलनि। बहरहाल असीं नुहाणी जी आवाज़ में जहांगीर नुहाणी जी आवाज़ में हिकु अदद को ॿियो कलाम ज़रूरु प्ले कंदासीं जेको ख़ासि अव्हां दोस्तनि जे लाइ हूंदो। ऐं अव्हांजो हिकिड़ो अव्हां चओ था मुंहिंजा सभु कलाम यूट्यूब ते मिली वेंदा, सर्च कयो। मूं हींअर मुंहिंजे आॾो आहे, मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे जहांगीर नुहाणी जा जेके बि कलाम यूट्यूब ते पियल आहिनि। ऐं प्रोग्राम जे स्टार्ट खां उहे सर्च कयां पई, छाकाणि त फरमाइशूं अव्हांजो अॻुवाट मूं ताईं पहुची वेंदियूं आहिनि। त प्रोग्राम शुरू करण सां ई जॾहिं अव्हां पहिरियों कलाम अव्हांजी समातुनि ताईं पहुचंदो आहे न, त फरमाइशूं जेके बि मूं वटि पहिरियां खां पहुतल हूंदियूं आहिनि उहे ई सर्च कंदी आहियां, त जीअं अव्हांजी पसंदि जा जेके म्यूज़िक ट्रैक आहिनि उहे ऐं वक़्तु सिर अव्हांजी समातुनि ताईं पहुचाए सघां। ठीकु आहे न। ऐं वरी बि कोशिशि कयां भई जीअं ई जेकॾहिं मूंखे मिले थो त आउं ज़रूरु कलाम प्ले कंदसि। अदरवाइज़ ॿियो कोई ऑप्शन कोन्हे को। ॿियो ऑप्शन असां वटि इहो ई आहे त असीं जहांगीर नुहाणी जी आवाज़ में कोई ॿियो कलाम ॿुधी वठूं। ठीकु आहे। ऐं अदद ताज हाणे अव्हांखे छा चवां, हीउ सॉन्ग यूट्यूब ते मुंहिंजी नज़र मां न आहे गुज़री सघियो। बहरहाल तव्हांजी ई शाइरी आहे ऐं इन जो आवाज़ु आहे जंहिं फ़नकार जी अव्हां बार बार फरमाइश कयो था, जहांगीर नुहाणी जो। ऐं शाइरी ताज सोलंकी अव्हांजी ई आहे। पोइ हाणे कलाम कहिड़ो आहे इहो त जॾहिं असां ॿुधंदासीं तॾहिं ख़बर पवंदी। ऐं हीअ शाइरी त तव्हांजी आहे न, पोइ कलाम जा खणी ॿोल ॿिया आहिनि त को वॾो मसइलो न आहे, पोइट्री तव्हांजी आहे। सो अॼु तव्हां इहो ई ॿुधो। और घर वञण खां पोइ कोशिशि कंदसि त हीउ सॉन्ग डाउनलोड करियां ऐं जेकॾहिं मूंखे मिली थो वञे जेका तस्वीर अव्हां मोकिली आहे उन मुताबिक़, छाकाणि त हींअर जंहिं जेको मॉनिटर मुंहिंजे अॻियां आहे ऐं जेको कीबोर्ड मुंहिंजे अॻियां हुन में सिंधी टाइपिंग कोन्हे का। मोबाइल में मुंहिंजे में सिंधी कीबोर्ड आहे। ऐं कोशिशि कंदसि सिंधी में लिखी ऐं अव्हांजो इहो कलाम ॻोल्हियां जेकॾहिं मिली थो वञे त डाउनलोड करे नेक्स्ट प्रोग्राम में ज़रूरु हलंदो। अव्हां यकीन रखो इन ॻाल्हि जो। अव्हांजी शाइरी आहे ऐं साॻे ई फ़नकार जो आवाज़ु आहे। पॉसिबल आहे ॿोल ॿिया हुजनि, इहो त ॿुधण खां पोइ ख़बर पवंदी न। ठीकु आहे। हींअर कंहिंजो वारो हुयो, हींअर जहांगीर नुहाणीअ जी आवाज़ में अदा ताज सोलंकी जी शाइरी ॿुधंदासीं ऐं असीं बि ॿुधी ॾिसंदासीं त इहा शाइरी कीअं आहे। तंहिं बाद असीं हिकिड़ो ॿियो कलाम प्ले कंदासीं। सजण सीने असां लाइ सताइण में रखियो छाहे, सजण सीने असां लाइ सताइण में रखियो छाहे, सजण सीने असां लाइ सताइण में रखियो छाहे। बनाए प्यार में पंहिंजो, बनाए प्यार में पंहिंजो, ओ बनाए प्यार में पंहिंजो सिकाइण में रखियो छाहे, सजण सीने असां लाइ सताइण में रखियो छाहे, सजण सीने असां लाइ सताइण में रखियो छाहे। मिलाए दीद दीदन सां वञ को अर्ज़ असांजो, मिलाए दीद दीदन सां वञ को अर्ज़ असांजो। दिल बरन दे धड़का, ओ दिल बरन दे
कारण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे वणी थोवा जो मुखे वराई थो वार जहमल वणी थोवा जो मुखे वराई थो वार जहमल तुखा सिवा सुईणा तुखा सिवा सुईणा गुलाबन में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे हटाए मुहता पर्दो कराए दीदार ठरे दिल हटाए मुहता पर्दो कराए दीदार ठरे दिल छॾे नाज़ुक इहे नखरा छॾे नाज़ुक इहे नखरा नकाबन में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे तड़पान ताज खेॾो सुवाल मञ सोलंगीअ जो तड़पन ताज खेॾो सवाल मञ सोलंगीअ जो जवाब न दे जाना हो जवाब न दे जाना जवाबन में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे बनाए प्यार में पंहिंजो बनाए प्यार में पंहिंजो हो बनाए प्यार में पंहिंजो सिकाइण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे सजण सीने लाए सताइण में रखियो छाहे बिल्कुलु सताइण में कुझु बि न रखियो आहे ताज सोलंकी साहब जी तमामु बहितरीनु पोइट्री ऐं असां जहांगीर नोवाणी जे आवाज़ में ॿुधीसीं कंहिं ॿिए भेरे वरी मुकमल बि ज़रूरु ॿुधंदासीं।